बाबा देख दीजिए तो हमारा दोबारा सभी के लिए हमारे प्रोग्राम आज
मेरी से तारीख है मेरी से तारीख का या सदम या संबल वाली का सही सही ऐं मां जस्ट ॾिठुसि साईं भा क़ुर्बान खे त उन्हनि माण्हुनि जी सार लधी आहे जिन फन जे करे ॾाढो लोड़ियो आहे। हिन फन जे करे ॾाढा ओजागा कटिया आहिनि ऐं हिन फन जे करे डायरेक्टर हिदायतकार प्रोड्यूसरनि जा दड़का सुठा आहिनि। पाण में वेठा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे। ॿ टे टीवी ड्रामनि में मां बि कमु कयो आहे, पर डायरेक्टर खे एॾी कावड़ छो हूंदी आहे? बहरहाल इहा मुल्क जे चपर ते सदाईं आबाद हुजे, सदाईं टिकियल हुजे हमेशह जे लाइ, हिनखे वापसीअ जो रस्तो कॾहिं बि न मिले। छो जो फन सां मां बि लॻा पियल आहे, मूंखे बि हिन शइ जो अहसासु आहे त किथे केॾी इज़त ऐं मान मिलंदो आहे ऐं किथे ॾिसी सिर्फ़ु ॻाल्हाइण जे कमु नथी अचे, मोबाइल सिर्फ़ ॻाल्हाइण जे कमु कोन थी अचे, पर घणनि खे लवाइण जे कमु बि अचे थी। पर हुननि खे इहा ख़बर ई कोन्हे त ही आर्टिस्ट आहिनि, ही पंहिंजे घर न आहिनि रहंदा, ही फन सां प्यार करण वारनि जे दिलि में रहंदा आहिनि ऐं असां उहे ॻाल्हियूं बि महसूसु करे वठंदा आहियूं जेके चपट ते न ईंदियूं आहिनि, जेके सिर्फ़ु दिलि में सोचूं ईंदियूं आहिनि। छो जो ही आर्टिस्ट आहे, जॾहिं दिलि जी ॻाल्हि सम्झंदा तॾहिं ई हुनखे अदा करे सघिबो आहे। जॾहिं दिलि जे दरवाज़े ते का ॻाल्हि को वाक़ियो दस्तक ॾींदो आहे, पक सम्झो त उहो वाक़ियो उन अदाकार जे ज़हन में, उन डायरेक्टर जे ज़हन में, उन राइटर जे ज़हन में हमेशह जे लाइ सेव थी वेंदो आहे ऐं उहो ई मंज़र अवां कंहिं न कंहिं ड्रामे में ज़रूरु ॾिसंदव। सभिनी खे आई लव यू थो चवां, थैंक यू। छो जो हिकिड़ी नंढड़ी वाह जेका आहे न, उहा जीआरे छॾींदी आहे। नंढड़ी वाह हिकिड़ी जीआरे छॾींदी आहे, पर थोरी नफ़रत जी निगाह अलाह जो कसम विञाए छॾींदी आहे, भोरा भोरा करे छॾींदी आहे। छो जो ही फनकार आहियूं असां। फनकार माना हर कंहिंजे ख़ुशियुनि में ख़ुशि। पोइ ख़बर नाहे त ही माण्हू जेके आहिनि, हिननि हिकिड़ी ख़ुशी बि हिकिड़े फनकार खे ॾाढो ख़ुशि करे छॾींदी आहे। मूंखे यादि आहे बिरशाह ते साईं यार मोहम्मद शाह सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी त उहो किताबनि जे स्टॉल ते बीठो हुयो ऐं मुंहिंजी बि हिकिड़ी आदत आहे त जे शहर वेंदो आहियां त उतां हिकिड़ो किताब ख़रीद करे ऐं उन ते लिखी छॾींदो आहियां त ही बिरशाह खां वरितल, त जीअं हमेशह जे लाइ उहो सफ़र बि मूंखे यादि पए त पक सम्झो जॾहिं मां साईं यार मोहम्मद सां निबड़ी मिलियुमि त हुनजो अजीब हिकिड़ो अहसासु हुयो ऐं हू मूंखे ॾिसे पियो जे साईं सां मिलिया हूं कॾहिं? मां चयो न साईं, तव्हांखे कीअं थो महसूसु थिए? चयो मूंखे त महसूसु थो थिए तव्हां असां मिलिया आहियूं,
मां साईं इहा ई त अदाकारी आहे। सो ॾाढो ख़ुशि पियो थिए। मतिलबु इहा आहे त अगरि कंहिं बि फनकार खे थोरी बि इज़त मिले थी, इज़त ॾियूं था, इज़त वठूं था, दिलि वाकई उनजे लाइ सदाई दुआऊं थी करे। सो मां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि जेसीं ताईं असां ही ख़ाली पियल वीरान कुर्सियुनि खे आबाद कयूं, तेसि ताईं मुंहिंजी दिलि बि चए थी त अवां सां कचहरी कयां। सो फनकार जी दिलि ऐं शीशे जो गिलास, इन्हनि को ख़ासि फ़र्क़ु न हूंदो अथव। शीशे जो गिलास बि के टेबल ते रखी छॾियो, को न को ॿार किरींदो त भॼी पवंदो। ऐं दिलि फनकार जी बि बिल्कुलु ईअं ई आहे। जॾहिं न थोड़ी किथां नफ़रत मिलंदसि, करे त कुझु न सघंदो, पर मूं वांगुरु सॼी राति रोई पाण खे ख़राबु ॾाढो कंदो। छो जो असां फनकार माण्हू आहियूं। असां त उहे फनकार आहियूं जेके मोहबत मेड़ींदा आहियूं। जीअं कंहिं शादीअ जे फंक्शन में नंढड़ा ॿार नोट मेड़ींदा आहिनि, असां उहे फनकार आहियूं जेके 5 रुपया बि मेड़ियूं, 10 रुपया बि मेड़ियुनि ॿार जी। असां ईअं नंढड़ी नंढड़ी ख़ुशियूं मेड़े मेड़े पाण खे हेसि ताईं आंदो आहे जो अॼु असां हिक ॿिए खे इज़त, एहतराम ऐं मोहबत ॾियूं था। ऐं पक सम्झो, जिन फनकारनि, जिन अदाकारनि, जिन डायरेक्टरनि हिननि फनकारनि खे इज़त न ॾिनी आहे, उन्हनि जी बि का इज़त कोन्हे। इहा मां बि तव्हांखे पक थो ॾियां, उन्हनि जी काई इज़त कोन्हे। छो जो हीअ पोख आहे, हीअ पोख असांजी दिलि जी धरतीअ ते थींदी आहे, ऐं ॿी पोख जेका ज़मीन ते थींदी आहे। पर हीअ जेका धरतीअ जी पोख आहे न, इहा मोट जी पोख आहे। जेको जेको माण्हू असांजे दिलि जी धरतीअ ते का शइ पोखींदो, पक सम्झो त उनखे बि उहा ई शइ मिलंदी। वो जे प्यार पोखींदो त उनखे प्यार मिलंदो। जे न मिलंदो त फनकार माण्हू भला कंहिंखे नफ़रत छा ॾींदासीं, खिली ॻाल्हि टारे छॾींदासीं। मोबाइल वांगुरु सिर्फ़ु ॻाल्हाइण जे कमु न ईंदी आहे, पर लवाइण जे कमु बि ईंदी आहे। हिकिड़ो मैसेज तव्हांखे ॾींदो हलां। समूरा मां फनकार वेठा आहियो, ऐं मां बि अव्हांजे दिलनि में रहां थो, ऐं अव्हां सभु मुंहिंजे दिलनि में रहो था। अव्हां असांजी ज़िंदगीअ जा उहे किरदार आहियो जेके लफ़्ज़नि खे रूप ॾींदा आहियो, जेके कंहिं मंज़रनि में साह भरींदा आहिनि। ऐं अहिड़ा केतिरा ई ड्रामा, केतिरा ई फिल्म अव्हां ॾिठा हूंदा, ऐं अव्हां हुन सां गॾु पाण बि रुना हूंदा, ऐं असां बि रुना आहियूं। अॼु बि उहे मंज़र, पोइ उहा फिल्म हुजे, कहिड़ी फिल्म हुजे, हल्को फुल्को ड्रामो हुजे, त वाकई उहे ॻोढ़ा वेही ईंदा आहिनि। मक़सदु त असांजे अदाकारनि जी अदाकारी में एतिरी सच्चाई हूंदी आहे जो लुड़क असांजा कढी छॾींदियूं आहिनि। अहिड़ियूं शख़्सियतूं उहे कंहिं ॿियूं न आहिनि, उहे अव्हां ई आहियो। ईअं न आहे त साईं कंहिं माण्हूअ 100 ड्रामनि में कमु कयो त उहो को वॾो अदाकार थी वियो, ईअं न आहे। का हिकिड़ी नंढड़ी सीन बि कंहिं माण्हूअ खे अमर करे छॾींदी आहे। एक्स्ट्रा किरदार जेके असां सीन खे ठाहिण जे लाइ भरींदा आहियूं, कॾहिं कॾहिं तव्हां उन्हनि जी अदाकारीअ ते गौर करे ॾिसो त पुठियां जेको बीठो आहे रेडीअ ते एक्स्ट्रा, उनजे चहिरे जा तासुरत केॾा सुठा आहिनि। उहो केॾो उन सीन खे हक़ीक़त जो रंग ॾेई रहियो आहे, पर असांजे नज़र में एक्स्ट्रा आहे। पर जे एक्स्ट्रा न हुजे त असांजी सीन ठहे कीअं, असांजे मंज़र में साह अचे किथां। सो इन करे त जेको साम्हूं आहे, जेको बिहाइंड आहे सीन में, उनजी अहमियत बि ओतिरी आहे, उनखे बि ओतिरो मान मिलणु घुरिजे। जे मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयो त पोइ ताड़ी ज़रूरु वॼाइजो। नाराज़गी न पालियो, ख़ुशियुनि खे अचण ॾियो त बहितर। साईं सीनियर आर्टिस्ट वेठी आहे, मां उनखे भलीका थो चवां त ॾाढी देरि करे आई आहे शमा, पर शमा ईंदी त रोशनी त थींदी न। पर शमा असां अव्हांखे भलीका था चऊं, अव्हांजी सिहत जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं।
नाराज़गी न पालियो ख़ुशियुनि खे अचण ॾियो त बहितर। नाराज़गी न पालियो ख़ुशियुनि खे अचण ॾियो त बहितर। मोहबत ई भली आहे, मोहबत खे वधण ॾियो त बहितर। छा रखियो आहे नफ़रत में शाहीन कंहिंजे लाइ हेतिरी, पंहिंजो पाण में आहियूं सिक रहण ॾियो त बहितर। तव्हां बि यादि कंदो त को हुयो शाहीन जे कचहरी पे कई, सो बि माइक ते असां प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ उन हिक खे सूहन जे ॾिसण लाइ ॿ अखियूं ऐं सोचण लाइ हेॾो सारो ज़हन ॾिनो आहे ऐं असां ते छॾे ॾिनो आहे त असां उन ज़हन मां कहिड़ा कहिड़ा कम वठूं था। हिन धरतीअ जो वारिस तव्हांजो ऐं मुंहिंजो मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चवे थो, अवल अलाह वली आला आलम जो धणी, कातिल पंहिंजी कुदरत सी काइम आहे कदी, वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम। सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। गलासक भिटाई जे नाले ते ताड़ी थियणु घुरिजे। ऐं जो कोई प्रोग्राम सदाबहार आर्ट क्लब लाड़काणे जे तरफ़ां ऐं हिन प्रोग्राम जो सहकार आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो आहे। अने अॼोके प्रोग्राम में अवां सभिनी खे दिलि सां, दिलि जे गहराई सां भलीकार चऊं था। ऐं हिन प्रोग्राम जा 2 सेक्शन आहिनि। पहिरियों सेक्शन आहे रूह रेहान ऐं ॿियो सेक्शन आहे सर्टिफिकेट ऐं एवॉर्ड, मंचता एवॉर्ड ऐं मंचता सर्टिफिकेट विरहाइणी। त सभ खां पहिरीं उहो ॾादणी, उहो जंहिं उजागर करे, जंहिं मेहनत करे लफ़्ज़नि खे पोयो आहे मोतियुनि जियां, ऐं उहे मोती अॼु असां उन जे वाता ॿुधंदासीं बि। ऐं ही शाइर आहे, ही ॾादणी आहे, ही असांजे उधमनि जो शाइर आहे, ही असांजे अवां जे जज़्बनि जो शाइर आहे। त मां सभ खां पहिरीं गुज़ारिश कंदुसि अॼोके साहिब रेहान माना वारे साईं मोहम्मद अली langah साहब जिन खे त उहो अवां जी बस्तू अॻियां में मथे अचे। तालका सदर टीटी लाड़काणो मुख्य मेहमान तौर साईं असदुल्ला भुट्टो साहब जन के गुजारिश आहे त साईं हाणे मां गुजारिश कंदुसि आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे सेक्रेटरी साईं अब्दुल सत्तार खावड़ साहब जिन खे त साईं जन मथे अचनि। ये दोल ईअं ई वॼाइजो। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे तमामु सीनियर आर्टिस्ट
जे केतिरनि ई किरदारनि खे अमर कयो आहे, केतिरनि ई किरदारनि खे जीअरो करे छॾियो आहे। अवां जी भरपूर हाज़िया में क्षमा मंगी खे गुज़ारिश आहे त मथे साईं मोहम्मद हसन जतोई साहब से गुज़ारिश आहे त साईं जन मथे अचनि ऐं साहिब रिहान साईं मोहम्मद अली लागा साहब जन खे टोपीअ जो तोहफ़ो पेश कनि। गुज़ारिश आहे त एज़ाज़ी महिमान तौर मथे अचनि ऐं अवां जो भरपूर ताड़ियूं साईं नाज़र अली मूसो साहब। ऐं हाणे बरकत दास साहब से गुज़ारिश आहे त साहिब रिहान खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। ऐसा ही तुफेल भुट्टो साहब जन खे गुज़ारिश आहे त हू अचनि ऐं साहिब रिहान जे लाइ साईं जन तोहफ़ो खणी आया आहिनि अजरक जो। बाकी दो लहरा वजन दिल ले कर बल ठीक सो हाणे गुज़ारिश आहे मोहतरम माजी खान साहब जन खे त उहे अचनि ऐं साहिब रिहान खे बुलंद जो हार साईं साहिब रिहान खे पाराईंदो। साईं ताड़ी भरपूर थियण घुरिजनि आर्टिस्ट गुज़ारिश आहे त साईं साहिब रिहान जे लाइ बुलंद हार खणी आया आहिनि डॉक्टर जो।
जो तोहफ़ो खणी आया आहिनि